नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तो, कुरान शरीफ़ जी आयत सगोरी गुज़िरियल जुमन ते बि मूं तव्हांजे आॾो तिलावत कई आहे। अॼु बि उहा साॻी आयत सगोरी मूं अव्हां सां तव्हांजे आॾो तिलावत करे रहियो आहियां। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू इन पंहिंजे इरशाद में बैतुल्लाह शरीफ़ जे तामीर हज़रत इब्राहीम ऐं हज़रत इस्माईल जे मेहनत जो ज़िक्र कयो आहे। अवां खे मां पहिरें जुमे ते अर्ज़ कयो हो
त काबतुल्लाह शरीफ कई दफ़ा ठहियो आहे ऐं बार बार वरी कन हादसाती तौर शहीद बि थियो आहे। हीअ मौजूदा इमारत 10वीं सदीअ जी आहे। इनखे तक़रीबन 400 450 500 साल थी विया आहिनि। इन जी मरम्मत थोरी घणी थींदी रहंदी आहे, पर मुकमिल तरह सां इहा दीवारूं, इहो नक्शो, इहा हैयत 10वीं सदीअ में थी हुई। उन खां अॻु में बार बार ठहियो, बार बार रहियो। ऐं अवां ॿुधी आहियो त हज़रत नूह अलैहिस्सलाम जे तूफ़ान खां बाद में जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम आया, उन काबतुल्लाह शरीफ जी तामीर अची फरमाई। हज़रत नूह खां अॻु वारियूं तामीरूं उन्हनि जो ज़िक्र कोन्हे। क़ुरान शरीफ़ में हिन आयत में ज़िक्र उन जो आहे जेका नूह अलैहिस्सलाम जे तूफ़ान खां बाद में तामीर हज़रत इब्राहीम ऐं इस्माइल कई। उन जो अल्लाह ताला ज़िक्र क़ुरान फरमायो। उन में अञा कई ॻाल्हियूं रहियलूं आहिनि। दुरूद पढ़ो त मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मनवालु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अल्लाह ताला पंहिंजे हबीब पाक खे इरशाद फरमायो, व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत। ओ मुंहिंजा प्यारा नबी पाक तूं यादि कर जॾहिं अल्लाह जो प्यारो इब्राहीम ख़लील ऐं हज़रत इस्माइल बैतुल्लाह शरीफ़ जा बुनियाद पिया खणनि। उन टाइम ते अल्लाह जे दरगाह में ॿिन्ही अर्ज़ु कयो, रब्बना तक़ब्बल मिन्ना, ऐं मुंहिंजा मौला पाक ही जेका असां महिनत मज़दूरी कयूं सा पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। इन्नका अंतस समीउल अलीम, तू बेशक ॿुधंदड़ बि आहे त इल्म वारो बि आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे चइनि जबलनि मां पत्थरनि खणण जो अल्लाह ताला ऑर्डर फरमायो। 4 पत्थर हन, 4 जबल हन, उन्हनि मंझां पत्थर खणी ठाहिजां, ॿिए पत्थर मां ठाहिणो नाहे। इहा अल्लाह ताला जल जलालहु अमन वारो जी हिकमत आहे। तवज्जो कयो, तव्हांखे हिकिड़ो मसइलो मां ॿुधायां। अदा जबलनि सभिनी जो ख़ालिक़ अल्लाह आहे, ऐं जबल सभु जबल आहे न सही, पर जबल बराबरि जबल हन, पैदा कयल अल्लाह साईं जा हन। पर अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमाईंदो आहे, इन्न सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह। जबल त बराबर जबल हन, पर यादि रखो सफ़ा जो जबल ऐं मरवे जो जबल ये आम जबलन जहिड़ा जबल न आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, मिन शाइरिल्लाह, ये मां अल्लाह पाक जे कुदरत जा निशान आहिनि। वमन युअज़्ज़िम शाइरिल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब। अल्लाह ताला कलाम पाक में फरमाए थो, ये सफ़ा मरवो मां अल्लाह जा शाइर हन, मुंहिंजे कुदरत जा निशान हन। पर यादि रखो, जेको इन कुदरत जे निशाननि जी इज़त कंदो, उहा इज़त करणु इन ॻाल्हि जो सबूत ऐं दलील आहे त अल्लाह ताला हिन खे मुत्तक़ी क़ल्ब नसीब फरमायो आहे। इहो तक़वा वारो आहे जेको शाइरुल्लाह जी ताज़ीम थो करे। मुजादा हाणे ॾिसो, मालूम थो थिए क़ुरान शरीफ़ जे आयतुनि मंझां ई रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त जबल आहे, पत्थर आहे, ज़ाहिरी ॿियनि जबलनि जहिड़ो आहे, पर हुनखे अल्लाह ताला पंहिंजी शाइर, पंहिंजी निशानी सॼो आहे। ऐं वरी उन जी ताज़ीम करण वारे खे बि अल्लाह ताला मुत्तक़ी ऐं परहेज़गार सॼो आहे। मालूम थियो त अल्लाह जे प्यारनि शयुनि, प्यारनि जायुनि, हता कि पत्थर छो न हुजनि, उन जी ताज़ीम करणु शिरक नाहे, उन जी ताज़ीम करणु तक़वा ऐं परहेज़गारी जी निशानी आहे।
जे शाइरुल्लाह अल्लाह जे निशानी जी इज्जत कजे त तकवा जो साहिब, ऐं जे नबीउल्लाह वलीउल्लाह जी इज्जत कजे त शिरक। समझ में अचे नथी ॻाल्हि अलाए कान? अॼुकल्ह मौलवी साहब डंडो खयो बीठा आहिनि, बाबा औलियाउनि ते वलीअनि ते दरवेशनि ते नबी करीम जी इज्जत ताज़ीम कयव तव्हां मुशरिक थी पवंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो न न ग़लता जे पत्थर शाइरुल्लाह आहिनि, उन पत्थरनि जी ताज़ीम तक़वा जी निशानी आहे। त यादि रखो वलीअनि जी ताज़ीम, नबियनि जी ताज़ीम बि ईमान जी निशानी आहे। जेको पत्थर जी ताज़ीम करे, अदा पत्थर जी ताज़ीम सां पूॼा कान थींदी आहे, वलीअ जे ताज़ीम सां बि पूॼा कान थींदी आहे। पूॼा ॿी शइ खे चइबो आहे। पूॼा जो मतिलबु आहे सजदो कजे, हुनखे अल्लाह सम्झजे, हुनखे अल्लाह भाई सजदो कजे। असां त काबतुल्लाह खे ई अल्लाह कोन भाईंदासीं, पत्थर खे छो भाईंदासीं? काबो बि हिकिड़ी जिहत आहे, तरफ़ आहे। अल्लाह ताला हुकुम कयो आहे इन ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ो, तॾहिं पढ़ूं था। असांजो काबो बि रब न आहे, रब असांजो उहो आहे जेको काबे जो भी रब आहे। ताजे करे जेके भी पाक जायूं, पाक मकान, पाक दरगाहूं, पाक अल्लाह जा वली, अल्लाह जे बानहन जा आस्ताना, उहे भी इज्जत जे लायक आहिनि, उन्हनि जी भी ताज़ीम कबी। आम तरह तव्हां ॾिठो हूंदो त अदब वारा माण्हू औलिया अल्लाह जे दरगाहुनि ते पेर उघाड़ा करे वेंदा आहिनि। आम तरह सां जेके जेके अक़ीदत वारा माण्हू आहिनि, कंहिं बि दरबार में वेंदा, जुती ॿाहिरि लाहींदा, हथ में खणंदा, उघाड़नि पेरनि सां वेंदा। छाजे लाइ? हुननि जो इहो अक़ीदो नाहे त कोई अल्लाह आहे, इहो अक़ीदो नाहे त को असांजो रब आहे, इहो अक़ीदो नाहे त को असांजो ख़ालिक़ आहे। न, बस अक़ीदो इहो आहे त असांजे ख़ालिक़, असांजे रब, असांजे मालिक जो वफ़ादार बंदो आहे। हिन बहाने सारी ज़िंदगी अल्लाह खे राज़ी कयो, पोइ जे अल्लाह खे सारी ज़िंदगी यादि कयो, अल्लाह ताला हुन जो मक़ाम कयो आहे जो मज़ार में आहे त बि इज़त वारो आहे, जे जहिड़ो आहे त बि इज़त वारो आहे। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू असांखे इहो क़ुरान पाक में सबक़ ॾिनो आहे। दुरूद पढ़ त मां तोखे खोले ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम नबी आहे ऐं उलुल अज़म नबी आहे। क़ुरान शरीफ़ में असांजे नबी करीम जे ज़िक्र खां बाद जेकॾहिं घणे खां घणो ज़िक्र क़ुरान में आहे त मूसा जो आहे अलैहिस्सलातु वस्सलाम। पढ़ंदव हर सिपारो ख़ाली न मिलंदो तव्हांखे, 30 सिपारा कुछ न कुछ तव्हांखे हर सिपारे में अल्लाह ताला जल जलालुहु मन वारो जे प्यारे नबी मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र मिलंदो। उलुल अज़म नबी 313 हुआ, रसूल हा, पर मुजादा हुआ त 1.25 लख नबियनि जो आहे, 1,24,000 कमोबेश। पर 1,24,000 मझा 313 नबी अल्लाह ताला जल जलालुहु मन वारो जा उलुल अज़म रसूल हा, साहिब किताब हा, साहिब शरीयत हा। रब करीम जे ज़ात बाबरकात उनखे वॾो मक़ाम अता कयो हो। उन 313 नबियनि मझां हिकिड़ो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं शुएब अलैहिस्सलाम खां वापसि थियो आहे, शादी हज़रत शुएब हुनखे कराई आहे, घरवारी हुन सां गॾु आहे। रस्ते में अल्लाह ताला जल जलालुहु मन वारो जो नबी हिकिड़े वण मां बाहि महसूस कयईं। वण हुजे वण, उन वण में बाहि जा उल्ला पिया निकिरनि। घरवारी खे सीउ लॻुसि, पाण संभालियईं। हज़रत मूसा खे चई वारो कर को तो को टांडो बांडो ॻोल्हिया त को हथ से क्यों, रस्ते में जबल झंगल में आहियूं,
अल्लाह ताला जो प्यारो नबी उन वण जे तरफ़ हलियो वियो। ॾिठई ते बाहि जूं ॼिभियूं पियूं निकिरन। उन वण जे वेझो जमल पहुतो आहे त मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो ते बाहि त हुई कान का, अल्लाह जे नूर जी तजल्ली ऐं लाइट पे लॻी। उन मां आवाज़ पियो अचे, इन्नी अनल्लाह। ओ प्यारा मूसा, तूं बाहि सम्झी आयो आहे? हिते बाहि कान ई का, हिन वण जे मथां मां रब करीम जे ज़ात पंहिंजे नूर जी तजल्ली फिटी कई आहे। इहो जेको नूर तोखे नज़र थो अचे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मां रब्बुल आलमीन जो नूर आहे। साईं, मां त टांडो खण आयोसे त को हथड़ा से क्यों, मूं वारी घर वारी पाण संभालियो आहे, ऐं न को दाई आहे, न को माउ साणो आहे, न को ससु साणो आहे। ॿ ॼणा आहियूं, होॾे वेठड़ी आहे, सूर थिया अथसि, ॿार कीअं ॼणाइबो, उन जे लाइ टांडो खण आयो आहियां। रब्बुल आलमीन फरमायो ज़ाल ॼाणा, मां ॼाणा, या तूं छॾ, तुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजी बंदी आहे, इहा हिते वेठड़ी हुजे, मां रब करीम जी ज़ात हुकुम थो कयां, इतां जो इतां वञ, तूं मूसा अलैहिस्सलाम नबी आहे, ऐं वञी फिरौन खे अल्लाह जो पैगाम पहुचाए। तवजो कयो। चवे हा साईं, हाणे फलाको टाइम ॾिसबो आहे, को वक़्तु ॾिसबो आहे, का महिल ॾिसबी आहे। हाणे त हूअ वेचारी थी सूरस आहे, ग़रीब वेचारी, पीउ माउ खां खसे वठियो अचो अथव, खसे न पलक ख़ुशीअ सां वठियो पियो अचां, मूंखे ॾिनी अथनि, मां पंहिंजे वतन थो वञा, हुनखे हमल आहे, हाणे ॿार ख़ैर जो ॼमण वारो आहे, ऐं मुंहिंजा मौला हाणे इन्ही जो त बंदोबस्तु कयां। पर न यार, अल्लाह जा नबी हर शइ खे अल्लाह जे ज़ात जे नाले ते क़ुर्बान करे छॾींदा आहिनि। उतां रवानो थियो, सिधो मूसा अलैहिस्सलाम वटि वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उतां रवानो थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रवानो थी अल्लाह ताला जल जलालु अमन वारो जो हुकुम सां फिरौन जे मुल्क में आयो आहे। फिरौन खे रब जो पैगाम पहुचाई। हाणे रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालू हुन औरत जो कहिड़ो बंदोबस्तु कयो, सुभान अल्लाह। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, गौर जो मक़ाम आहे, महबूबन करीमन जे ज़ात बाबरकात जी हदीस पाक आहे, उन में अल्लाह जे हबीब फरमायो आहे त वॾे खां वॾा इम्तिहान अल्लाह जे नबीअनि जे मथां ईंदा आहिनि। जेॾो वॾो शान नबीअ जो हूंदो आहे, एॾो अल्लाह ताला हुन खां इम्तिहान वठंदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मुक़ाबिलो फिरौन जहिड़े जाबिर सां थियो आहे। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू मूसा अलैहिस्सलाम सां कलाम करण जे लाइ हिकिड़ी जाए मुक़रर फरमाई आहे, वादीए तुवा कुदस वारी वादी पाक वादी आहे। उहा मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह फ़लस्तीन में आहे। अॼुकल्ह आम तरह सां उन जी तलाश करे उहा जाइ बि हथ कई वई आहे। फ़लस्तीन जे इलाइक़े में उहा वादी आहे, उन में हिकिड़ो जबल हो। अल्लाह ताला जल जलालु अमन वारो जो फरमान हो त मूसा तूं जबल ते अची बीहंदो कर, मां तोसां ॻाल्हाईंदुसि, तूं मुंहिंजो कलाम ॿुधजां। पहिरें दफ़े जमल मूसा अलैहिस्सलाम वञे पियो त अञा शुरूआत आहे, चई जबल आहे, अलाह सां हिते ॻाल्हाईंदो, मां ॿुधंदुसि। ईअं जबल ते चढ़णु शुरू कयईं। अल्लाह ताला जो क़ुरान फरमाए थो फ़ख़्लअन अलैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुवा, पाक तुवा नाले वादी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूसा अलैहिस्सलाम के फरमाया प्यारा मूसा पेर उघाड़ा कर, पंहिंजे पेरनि मां जुती लाहे हेठि रख, पेर उघाड़ा करे मथे आ। छाजे करे जो ॾिसण में जबल आ, ॾिसण में पत्थर आ, पहाड़ आ। अल्लाह पाक इनखे शर्फ ॾिनो आ, इज़त बख़्शी आ। तंहिंजे करे मां अल्लाह ताला चाहियां थो इज़त वारी जाइ ते पेर लॻाए। तूं अॻे ई शर्फ वारो आ, पर वरी हीअ इज़त वारी जाइ तोखे लॻंदी, अञा तुंहिंजो शर्फ वधी वेंदो। पाण मस्जिद में पहिरियों उघाड़ा छो था अचूं त हीअ पाक जाइ आहे, सजदे जी जाइ आहे। असां हिते निराड़ बि खोड़ींदा आहियूं, पेशानी बि घसाईंदा आहियूं। अल्लाह जे आॾो हिन खां वधीक इंसान खे हीअ हिन खां वधीक ॿी का प्यारी शइ न आहे, पर अल्लाह जे आॾो इनखे बि झुकाईंदा आहियूं। जे असांजो निराड़ ऐं पेशानी ऐं नको सजदे में ख़ुदा जे आॾो झुके थो त पेर कहिड़ी शइ आहे। अल्लाह ताला फरमाए थो प्यारा मूसा तूं पंहिंजी जुती मुबारक लाहे, हीअ जेका मुतबरक जाइ आहे, इनखे तुंहिंजा उघाड़ा पेर लॻंदा, अञा तो में बरकत जो इज़ाफ़ो थी वेंदो।
असां मुसलमान बि इन्ही जे करे जुती खे ॿाहिरि लाहींदा आहियूं मस्जिद में अचण जे लाइ त मस्जिद मुतबरक जाइ आहे, इज़त वारी जाइ आहे, शर्फ़ वारी जाइ आहे। इते असांजा उघाड़ा पेर लॻण त इहा अलाह ताला जे घर मस्जिद जी बरकत असांखे त लॻे पर असांजे पेरनि खे बि हासिल थी वञे। तवजो कयो, अल्लाह ताला फरमायो फ़ख़्लअना अलैक, ऐ मूसा जुती लाहे, इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा, ऐ प्यारा मूसा तुवा नाले वारी वादी जेका पाक वादी आहे, मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात चवां थो इन ते पंहिंजा पेर लॻाए, इज़त वारा पेर तुंहिंजा बराबरि आहिनि। पर हिन जाइ खे अञा लापाक शरफ़ नसीब फरमायो आहे। हिन जाइ जो जीअं बि तोसां ताल्लुक़ थींदो मूसा अलैहिस्सलाम, अञा रब करीम तोखे इज़तुनि सां नवाज़े छॾींदो। जिथे अल्लाह ताला जे कलाम जी जाइ आहे उहा पत्थर पहाड़ भी इज़त वारो आहे, एॾो इज़त वारो आहे जो नबीउल्लाह मूसा कलीमुल्लाह खे भी अल्लाह ताला पेरनि उघाड़ण करण जो हुकुम पियो फरमाए। असीं भी इहो ई ताल्लुक़ रखंदा आहियूं, ॿियो न को दरगाहनि वारनि खे न को अलाह चवंदा आहियूं, न को माबूद चवंदा आहियूं, न को उन दरगाहुनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काबे जहिड़ो सम्झंदा आहियूं, न को उन दरगाहुनि खे या दरगाहुनि जे मालिकनि खे पंहिंजे पूॼा जो मर्कज़ बनाईंदा आहियूं। असां ईअं चवंदा आहियूं त जीअं वादी मुक़द्दस अल्लाह सां हुन जो ताल्लुक़ हो, दरगाहुनि जो ताल्लुक़ भी अल्लाह वारनि सां हूंदो आहे। पोइ जंहिं जाइ ते अल्लाह वारा कदम घुमाईंदा आहिनि उहा जाइ बि शर्फ़ वारी थींदी वेंदी आहे। गिरोड़ी साहब फरमायो आहे न त जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध, माना जाथे अल्लाह जा सालिह बाना रात गुज़ारींदा आहिनि, उहा रात गुज़ारण वारी अल्लाह जे बाननि वारी जाइ जेका आहे उहा बि सुहारी जाइ आहे, इज़त वारी आहे, शर्फ़ वारी आहे। इन खे शिरक न भाइबो, औलिया अल्लाह जी ताज़ीम करण बि लाज़िम आहे। जीअं शाइरुल्लाह जी ताज़ीम कबी शिरक नाहे त अहिड़े तरीक़े सां औलिया अल्लाह जी बि ताज़ीम कबी। बहरहाल मां ॻाल्हि ॿी पे कयुमि, दुरूद पढ़ो त उन किसे खे वरी शुरू फरमाए तव्हांखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला चैन जबलनि जे लाइ हुकुम फरमायो त चैन जबलनि मां पत्थर खण, छो त चैन जबलनि खे शरफ़ हो। हिकिड़ो जबल सफ़ा, ॿियो जबल मरवो, टियों जबल जबल अबी कुबैस, चौथों जबल जंहिं जबल में गारे हिर आहे, ऐं जबल जो नालो आहे जबल नूर। सभई चओ कहिड़ो नालो अथसि? रुगो अब्दुर्रहीम कोन थो चवे, तव्हां पूरी दुनिया जे मौलवियुनि खां पुछो अदा हिन जबल जो नालो छा आहे, चवंदा जबल नूर। छा अदा चओ चओ मसइलो सम्झायांव। कहिड़ो जबल आहे? तव्हां मौलवियुनि खे चओ जबल वरी नूर, पत्थर बि नूर थींदो आहे, उनमें मिट्टी भी आहे, वह नूर थींदी आहे। जबल नूर कीअं थियो? चो त बाबा न जबल नूर आहे, इहो नूर आहे जबल। जेकॾहिं अदा जबल नूर थी सघे थो त मुस्तफ़ा बि नूर थी सघे थो। अल्लाह या रसूल अल्लाह। इहो जेके न चवंदा आहिनि बाबा अबो अथसि, अमड़ अथसि, ॾाॾो हुयुसि, ॾाॾी हुयसि, खाईंदो हो पीअंदो हो, इहो वरी नूर कीअं थियो? मां थो चवां भला पत्थर कीअं नूर थियो? इन्ही तोखे ख़बर हुजणु खपे त इहो अॻे त नूर कोन हो। नूर तॾहिं थियो जॾहिं मुहम्मद मुस्तफ़ा इन में इबादत जो चिल्लो कटियो। हिन नूर खे नूर जो शरफ़ ई तॾहिं मिलियो, अॻे जबल हो, ॿियनि जबलनि जहिड़ो हो, सुञाणंदो ई को कोन हुयुसि। पर जमल आमना जे लाल उन जे गार में वेही अल्लाह साईं जी इबादत कई, नबूअत जे ज़ाहिरी ऐलान खां अॻु में लिकी वेही उते अल्लाह अल्लाह करण लॻो। उन गार में उन चुर में वेही अल्लाह जी इबादत कई। महबूब जे कदमनि लॻाइण जे करे उन जबल खे ई ख़ुदा नूर बनाए छॾियो। जंहिंजे सदके चओ, जंहिंजे सदके जबल नूर बणियो, उहो पाण नूर नाहे, मुलाफ़्सो सां तुंहिंजे सम्झ ते। ॿी ॻाल्हि,
हजरत उस्मान गनी जो लक़बा उस्मान ज़ुन्नूरैन। कहिड़ो लक़बा? उस्मान ज़ुन्नूरैन। ज़ुन्नूरैन उस्मान ॿिनि नूरनि वारो। उस्मान ॿिनि नूरनि वारो। अब आहे अखियूं ॿ नूर? न न, इन्हीअ जे करे हज़रत उस्मान खे ज़ुन्नूरैन सरबो आहे जो मुंहिंजे महबूब करीम जे पुफाट जो पुट ताहे, वेझो अज़ीज़ ताहे, ख़ानदान जो फ़र्द आ। महबूब करीम हिकिड़ी पंहिंजी पाक न्याणीअ जो हज़रत उस्मान सां निकाह करायो। कुझु ॾिहाड़नि खां बाद उहा विसाल करे वई आहे। हज़रत उस्मान वटि नबी पाक पंहिंजी न्याणीअ जे ताज़ियत जे लाइ वियो। ॾिसे त हज़रत उस्मान रोए वियो। महबूबन करीम ने फरमायो, उस्मान ज़ाल लाइ न रोइबो आहे, न्याणी त मुंहिंजी ई तुंहिंजी घरवारी आहे, घरवारीअ जे लाइ न रो। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, इन्हीअ जे करे कोन थो रोवां त ज़ाल गुज़ारे वई आहे, रोवां इन्ही जे करे थो त तव्हांजी न्याणी मुंहिंजे घर में ई, उन न्याणीअ जे करे मुंहिंजो तव्हां सां अञा वधीक मज़बूत ताल्लुक़ हो, रिश्तो हो, उहो टुटी पियो आहे, इन जे करे रोवां थो। इमाम लंबिया फरमाइनि था, जिब्रील हाणे हाणे मूंखे अची ॿुधायो आहे, ओ प्यारा हज़रत उस्मान, हाणे अची जिब्रील मूंखे अल्लाह जो पैगाम पहुचायो आहे त या रसूल अल्लाह, उस्मान जी पहिरीं घरवारी गुज़ारे वई आहे, अञा हिकिड़ी न्याणी तव्हांजे घर में आहे, इहा बि हज़रत उस्मान खे परणाए ॾे। उस्मान, मां तोसां उज़ुर ख़्वाही त करण आयो आहियां, पर रब जो पैगाम मूंखे मिलियो आहे। रब थो चवे त ॿी जेका तुंहिंजी न्याणी आहे उहा हाणे ताज़ो बालिग़ थी आहे, इहा बि हज़रत उस्मान खे परणाए ॾेई छॾिजांइ। सो हाणे तुंहिंजो सिलसिलो मूंसां हिकिड़े दुनिया में कटियो कोन्हे, तुंहिंजो ताल्लुक़ मूंसां क़यामत ताईं गॾु। अब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, ख़ुदा जे घर में बीठो आहियां मस्जिद में, आदम खां वठी करे रसूलुल्लाह ताईं, हज़रत आदम खां वठी रसूलुल्लाह ताईं, रसूलुल्लाह खां वठी क़यामत ताईं दुनिया जे तख़्ते ते हज़रत उस्मान खां सवा ॿियो कहिड़ो बि इंसान कोन्हे जंहिं इंसान जे घर में नबीअ जूं ॿ न्याणियूं आयूं हुजनि। हालांकि हिकिड़ी हिकिड़ी न्याणी नबीअ जी, ॿियनि सां बि शादियूं थियूं हल, पर बस न्याणियूं यके बाद दीगरे, हिकिड़े खां पोइ वरी ॿी, इहो क़यामत ताईं हज़रत आदम खां वठी नबी साईं ताईं, नबी साईं खां पोइ त नबी थींदो कोन, पर कंहिं बि माण्हूअ खे इहो शरफ़ न मिलियो आहे जेको हज़रत उस्मान खे मिलियो आहे। सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, जो हिकिड़े सगोरे जे घर में अल्लाह जे नबीअ जूं ॿ न्याणियूं यके बाद दीगरे आयूं। इन्ही ॿिनि न्याणियुनि जे करे चइबो आहे ज़ुन्नूरैन, ॿिनि नूरनि वारो। छा चइबो आहे? ज़ुन्नूरन, ज़ाल खे पेश ॾियो, ज़िन ज़ु ज़ू नूरैन, असल में आहे ज़ू, पोइ आहे नूरैन, पोइ गॾे चइबो आहे ज़ुन्नूरैन, ॿिनि नूरनि वारो। हज़रत उस्मान खे ॿिनि नूरनि वारो सॼोसीं छो त उन जे घर में रसूलुल्लाह जूं ॿ, ॾाढे चओ, असांजा के सुन्नी बि ढरा थी वेंदा आहिनि, यार आहियूं सुन्नी पर नबी साईं खे न्याणी हिकिड़ी ही, सदायूं बि सुन्नी था, पर चयोसीं न हिकिड़ी चओ, टे चार न चओ। अदा तोखे कहिड़ी ख़बर, अल्लाह जे क़ुरान त फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। ख़बरदार, जेकॾहिं इहो अक़ीदो धारींदे त ईमान खां निकिरी वेंदे, क़ुरान करीम जो फ़ैसिलो मञणो थी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, या अय्युहन नबी कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे, प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि खे चओ ऐं पंहिंजे धी अरुन खे चओ, पंहिंजे धीअ खे न, धीअ रुन खे चओ, जमो जो सीगो आहे। क़ुरान करीम थो फरमाए। ऐं ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जंहिंजे सोहबत में तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे, हो पार्टी वारा चवंदा आहिनि साईं हिकिड़ी न्याणी, ऐं तूं बि उन्हनि जे कड़ लॻी पियो आहे,
उन्हनि जे किताबनि में बि ख़ुदि लिखियल आहे, उन्हनि जे जाहिलनि जी मां ॻाल्हि नथो कयां, हुननि जे आलिमनि खे ख़बर आहे, हुननि जे किताबनि में लिखियल आहे, उसूल काफ़ी में लिखियल आहे त मुंहिंजे मुहम्मद करीम खे 4 नियाणियूं हुयूं। घणियूं नियाणियूं हुयूं? जॾहिं अल्लाह पाक जल जलालुहु मन वारो क़ुर में ॻाल्हि कई, असांजे हदीसुनि में ॻाल्हि आहे, अहल तशयत वारनि जे इख्तिलाफ विधो आहे, असांजो हुन सां वास्तो कोन्हे। हाणे हज़रत उस्मान जे घर में नबी जूं 2 नियाणियूं आयूं। घणियूं आयूं अबा? 2 नियाणियूं आयूं। 2 नियाणियूं जो आयूं त 2 नियाणियुनि जे अचण जे करे हज़रत उस्मान खे सॾे थो ज़ुन्नूरैन, नबी 2 नूरनि वारो। पत न पएव न त जेके नूर जा दुश्मन आहिनि उन्हनि खे वञी ईअं थुले लेखे चइजो साईं हज़रत उस्मान जो ज़ुन्नूरैन लक़ब छो आहे? मोरी साहब ॿुधाए। हे जेके अॼुकल्ह पाण खे सिपाही साहबा खून ख़राबा पढ़ियो हूंदो कल्ह टोड़ियो अख़बार में, मस्जिद ख़ुदा जे घर में हण जो बम त 10 माण्हू चट, वरी हुननि खे दोबारो मिले हण जो बाबा धक त मकान में 20 माण्हू चट। इहो छा आहे? इहा इस्लाम जी ख़िदमत थी थिए। अफ़सोस मुसलमान, अफ़सोस मुसलमान जो पंहिंजे मुल्क खे जंग जो मैदान बनायो थी। मुझे प्यारे मोहम्मद अरबी झेड़े जी इजाज़त कान ॾिनी आहे। पैगाम पहुचायो, तबलीग कयो, हक़ जो कलमो चओ, मञे त मञे सुठी ॻाल्हि आहे, नथो मञे वमा अलैना इल्लल बलाग। असां ते बार कोन्हे, कंहिंखे मारणो न आहे, असांखे त हिंदुनि खे बि मारणो न आहे, मुशरिकनि खे बि मारणो न आहे। मुंहिंजा दोस्त हू विढ़नि त पोइ दिफ़ाउ कबो आहे। जंग जी झेड़े जी इस्लाम इजाज़त कोन ॾींदो आहे। नालो सिपाही सहाबा ऐं कमु वरी खून ख़राब आहे। इन खुद सिपाही सहाबा वारनि खां पुछो, को मुला गॾिजे वञी पुछो मौलवी साहब उस्मान खे ज़ुन्नूरैन छो चवंदा हो? चवंदो नबी करीम जूं 2 नियाणियूं हुन जे घर में आयूं हुयूं। माशा अल्लाह माशा अल्लाह। नबी जूं 2 नियाणियूं 2 नूर हा। नबी जूं 2 नियाणियूं 2 नूर हा। उहे 2 नूर उस्मान जे घर में आया त उस्मान ज़ुन्नूरैन आहे, ऐं जेको उन्हनि नियाणियुनि जो बाबो आहे सो पाण नूर कोन्हे। अफ़सोस जो मक़ाम आहे, जंहिंजूं नियाणियूं नूर आहिनि सो मुहम्मद बि नूर आहे। जंहिंजूं नियाणियूं नूर आहिनि उहो मुहम्मद अरबी बि ॾाढे त चओ, मां ॿुधा सही, चओ चओ। नियाणी नूर आहे त अबो बि नूर आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो अर्ज़ पे कयुमि, हिकिड़ो जबल सफ़ा, ॿियो जबल मरवो, टियों जबल अबू कुबैस, चौथो जबल नूर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इब्राहिम के फरमायो आहे, इन्हनि जबलनि मझां पत्थर खणी हिकिड़ी भित जबल नूर जी ठाहे, ॿी भित जबल अबू कुबैस मां ठाहे, टीं भित सफ़ा मझां ठाहे, चौथी भित मरवे जे पत्थर मां ठाहे। 4 भितियूं ठहंदियूं, 4 जबलनि जा पत्थर इस्तेमाल थींदा। अल्लाह जे नबी अल्लाह पाक जो अमर मञे बैतुल्लाह शरीफ़ जी तामीर शुरू करे ॾिनी आहे। सलात मुंहिंजे साईं ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। असांजो अक़ीदो तव्हांखे ॿुधायां, नबी करीम जे लाइ ऐं नबी करीम जे आल जे लाइ, औलाद जे लाइ अक़ीदो ॿुधायां बा? चओ त ॿुधायां। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का।
असांजो त अक़ीदो इहो आहे त मुस्तफ़ा त नूर आहे, पर मुस्तफ़ा जो घराणो ई नूर आहे। ओ सुन्नी मुस्लमान, तुंहिंजो कहिड़ो अक़ीदो आहे? ॿियो न कजां अक़ीदो। चओ भला मूंसां गॾिजी, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। हजरत इमाम बाकर सब चो रदी अल्लाह ताला नो 6 सालन जो आहे। घणनि सालन जो सही? 6 साल, नंढड़ो ॿारड़ो। मुस्तो अदीदो कूफे जे तरफ़ रहंदो आहे, कूफे जे शहर में रहंदो आहे। हिकिड़ो मुंहिंजे महबूब करीम जो पोढ़ो सहाबी आहे, जंहिंजी 100 साल खां उमिरि वॾी आहे, अखियुनि खां नाबीन थियो आहे। उन सहाबी सगोरे खे कूफे जा माण्हू वठी आयासीं, असांखे रसूलुल्लाह जूं हदीसूं ॿुधाए। मदीने मां वठी आयसि दावत करे, असांजे दिलबर नबी जूं ॻाल्हियूं त ॿुधाए। असां नबी त कोन ॾिठो आहे, नबी जूं भला ॻाल्हियूं त ॿुधी ख़ुशि थियूं। उहो सहाबी हली आयो, पोढ़ो आहे, 100 साल जी ॼमार जो आहे। उन पोढ़ाइप जे करे अखियूं हुन जूं नाबीन थियूं। हूअ सेहतमंद आहे, ठीकु आहे, पर नज़र कान्हेसि। कूफे जे शहर में वठी आया, कचहरी लॻी पई आहे। मुंहिंजा दोस्तो अदीदो सहाबी सगोरे खे वेहारियो अथनि, हदीसूं वेठो थो ॿुधाए। ॿुधाईंदे 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 कमल ओचितो छिरक भरियईं। छिरक भरे हेॾे निहारे, हेॾे निहारे, हेॾे निहारे, नज़र त अचेसि कोन पियो। माण्हुनि चयो साईं छा ॻाल्हि आहे? चवे थो केरु महफ़िल में आयो आहे, असांखे ॿुधायो सही। माण्हुनि चयो कि भला को बि कोन आयो आहे। चवे थो इन्नी लअजिदु रीह रसूलिल्लाह, मां सम्झां थो हिन कचहरीअ में को मुस्तफ़ा जो बचिड़ो आयो आहे, छाजे करे जो मूंखे रसूलुल्लाह जी ख़ुशबू थी अचे पई। माण्हुनि चयो साईं ॿियो को बि कोन्हे। इमाम मोहम्मद बाक़िर 4 सालन जो आहे। मोहम्मद बाक़िर ज़ैनुल आबिदीन जो, ज़ैनुल आबिदीन हुसैन जो, हुसैन ख़ातून जन्नत जो, ख़ातून जन्नत मोहम्मद करीम जी। सहाबी तो चए इन्नी लाजिद रीह रसूलुल्लाह, मूंखे रब जो कसम आहे हिन कचहरीअ में मूंखे मोहम्मद मिठे जी ख़ुशबू थी अचे पई। साहबन किरामन दोस्तन चयोसीं हाओ ॿियो त कोन्हे, पर मोहम्मद बाक़िर नंढड़ो आहे, 6 साले जो आयो आहे, इहो हितड़े आयो आहे। चए थो जल्दी वठी अचोसि। जंहिंमहिल सोणो वेझो आयो आहे त महिल भाकुर पाए थो, चुमेसि थो, मुंहिंजा अखियूं थो चुमे, मथो थो चुमे, अखियुनि मां नार पियो वहाए। चवे पियो ख़ुदा पाक जो कसम आहे, जेका हबीब जे ज़िंदगीअ में ख़ुशबू हूंदी हुई, उहा साॻी ख़ुशबू अॼु बि मूंखे महसूस थी रही आहे। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। दुरूद मुझे साईं ते, दुरूद मुझे हबीब दे। सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। इब्राहिम अलैहिस्सलाम 4 दीवारियूं खयूं, हथ जेसी ताईं पहुतो तामीर कयईं। हाणे हथ पहुचण खां कमु चढ़ी वियो। अल्लाह जे दरगाह में अर्ज़ु कई, या अल्लाह, न को ॾाकण, न को कवाज़ो, न को फटो, न को लकड़ो, न को रसो, न को स्टूल। हथ हेसि ताईं पहुतो आहे, भितियूं हेसि ताईं ठाहियूं अथमि। हाणे इते मथो छत विझां? अल्लाह ताला फरमाया त न, अञा मथे खण। से मथे पुॼी त नथो सघां, मां वटि लकड़ो जबल में कोन्हे, कवाज़ो कोन्हे, स्टूल कोन्हे, रसो कोन्हे, ॾाकण कान्हे, मथे कीअं थियां?
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो दुनिया में जेको पंहिंजा घर ठाहींदो आहे पंहिंजे घर जे लाइ बंदोबस्तु कंदो आहे सिरूं सीमेंट मिस्त्री लकड़ा मां रब पंहिंजो घर थो बनायां मां पंहिंजे घर जे लाइ बि बंदोबस्तु पाण थो कयां। या अल्लाह कहिड़ो इंतज़ाम आहे। अल्लाह ताला जन्नत मां हिकिड़े पत्थर खे आर्डर फरमायो आहे जन्नत जो याकूत आहे ओ याकूत जा पत्थर जन्नत मां लही वञ इब्राहिम अलैहिस्सलाम वटि पहुचो अल्लाह जे नबी तुंहिंजे मथां पेर रखंदो कदम रखी बीहंदो पोइ अल्लाह जो नबी तोखे चवंदो मथे थी त तूं पाण ई पाण मथे हलंदो वञजां। कराची विया हो कॾहिं लिफ्ट ते चढ़िया हो बिजलीअ जी ॾाकण हिकिड़ी ॾाकनि जे मिसाल आहे बिजली वांगुरु पई हलंदी आहे बसि ॾाका फिरंदा वेंदा। ॿी वरी नंढड़ो हिकिड़ो कोठड़ो आहे उहा बिजली ते आहे उन लिफ्ट में वेह बटण दॿाए पहिरीं मंज़िल ते 2 ते 10 ते 15 ते जिथे वञिणो थी तोखे खणी वेंदी। पर उन बिजलीअ सां कनेक्शन बि आहेसि तार बि आहेसि करंट बि आहेसि फ्यूज़ बि आहेसि उन सां सॼो सिस्टम आहे। ऐं इब्राहिम नबीअ वटि जेको पत्थर आयो आहे न का तार आहे न का बिजली आहे न को हुनखे साहु आहे न को कनेक्शन आहे न को फ्यूज़ लॻल आहे न को पावर आहे हुन में को बि न आहे। पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे इज़ा अराद शैअन अन यकूल लहू कुन फयकून मां रब कुदरत वारो आहियां जॾहिं कंहिं कम जो इरादो कंदो आहियां रुगो हुकुम ॾींदो आहे थी पओ त उहा शइ पाण ई पाण थी पवंदी आहे। ओ पत्थर मां रब तो में ताक़त रखी आहे नबी तोखे चवंदो मथे थी तूं मथे थिजा नबी चवे हेठि थी तूं हेठि थिजा। लिफ्ट रुगो हीअं हूअं थींदी आहे हेॾे होॾे कान वेंदी आहे। पर इब्राहिम जो पत्थर कमल हुन कुंड ते पियो खयूं वञेसि कमल हुन कुंड ते खयूं वञेसि कमल हिन कुंड ते खयूं वञे अल्लाह जो नबी पत्थर खणंदो वञे बैतुल्लाह जी तामीर कंदो पियो वञे। हाणे साईं 2 ॾिहाड़ा त थिया पत्थर हेठि थी इस्माइल खां तगारी वठां मथे जो बीठो आहे त पत्थर हेठि लहीजे इस्माइल खां तगारी वठी हाणे मथे थी मथे वञे हाणे हेॾे ॾखिण हल ॾखिण हले हाणे हेॾे हल उतर त उतर हले 2 ॾिहाड़ा कमु करे 3 ॾिहाड़े इब्राहिम चयो मौला मां त बेज़ार थी पियो आहियां। अल्लाह साईं फरमायो त प्यारा इब्राहिम हाओ तोखे ॾुखी लॻी आहे जो सॼो ॾींहुं तो चवे हेठि लह मथे थी उतर वञ ॾखिण वञ साॼे वञ खाॿे वञ इहो हण हणा मथे में सूर पइजी वियो थी ईअं तंग थियो आहे न हाओ मौला पत्थर त मिलियो पर इहो घड़ी घड़ी हेॾे थी होॾे थी हेठि थी मथे थी साॼे वञ खाॿे वञ इहो मौला मूंखे त बेज़ार कयो अथई। अल्लाह ताला फरमाए थो प्यारा इब्राहिम मूंखे अञा बि वॾी ताक़त आहे हाणे तूं ज़ुबान सां न ॻाल्हाइजां रुगो दिलि में इरादो कजां पत्थर तुंहिंजो इरादो सम्झी पाण ई हलंदो वेंदो। नबियनि जी ग़ुलामीअ में पत्थर बि आहिनि ऐं पत्थर बि नबीअ जो इरादो सम्झे थो चओ सुभान अल्लाह। नबी मथे या पत्थर मथे पत्थर वेचारणे खे हाँ पत्थर वेचारणे खे ख़बर पवे पई त इब्राहिम जो कहिड़ो इरादो आहे बाक़ी वलियनि खे ख़बर कान पवंदी अल्लाह जे ॿारनि खे ख़बर कान पवंदी त जेको मूं वटि आयो आहे तव्हांजो कहिड़ो इरादो आहे। ॻाल्हायो ख़बर पवंदी न साईं बिल्कुलु पवंदी। काज़ी अहमद रहमतुल्लाह अलैह जंहिंजे नाले ॻोठ आहे इहो अब्दुर रहीम गिरोहड़ी सां गॾु पढ़ियो आहे अब्दुर रहीम पोइ मुरीद थियो आहे काज़ी साहब अॻु में मुरीद आहे पंहिंजे दोस्त सां जमल मिलण वियो राति गिरोड़ शरीफ़ में गुज़ारियईं। काज़ी साहब काज़ी अहमद रहमतुल्लाह अलैह काज़ी अहमद दिमाई सरबो आहे उन काज़ी दिमाई रहमतुल्लाह अलैह अब्दुर रहीम सां कचहरी कंदे ॻाल्हि कई दा सुबुह सवेर वेंदुसि नेरन कराइजां चई काॾे वेंदे चई वेंदुसि पंहिंजे मुर्शिद ॾे हज़रत सुल्तान औलिया जे दरबार में। त अब्दुर रहीम टहक ॾेई थो चए उहो पीर तुंहिंजो जेको निमाज़ सदाईं देरि सां पढ़ंदो आहे न ॿिए पहरी बि सिजु लड़ी वञे टे पहरी बि जहिड़ो सिजु ॿुॾ चढ़ में हुजे फजर पढ़े जरे ज़रे घटि सिजु कनी कढे सोमाणी बि ईअं पढ़े जो बसि आधी लड़ी वञे उहो पीर थी न चई हा दा मुंहिंजो पीर त उहो आहे पढ़ियल लिखियल तूं अहिड़े पीर जो मुरीद थियो आहे जेको निमाज़ ई देरि सां थो पढ़े। काज़ी अहमद रहमतुल्लाह अलैह फरमा अब्दुर रहीम पाण यार हूं
गॾु पढ़िया हूं तुंहिंजे लाइ मूंखे इज़त आहे दोस्ती पंहिंजी जॻह ते आहे पर यार मुंहिंजे पीर जे लाइ घटि वधि न ॻाल्हाए चई बसि कोन थो ॻाल्हायां हाणे पीर खे मुंहिंजा सलाम बि ॾिजां ऐं मसइलो पुछजांसि हिकिड़ो मसइलो कहिड़ो मसइलो पुछां चई रसूलुल्लाह जी ज़ात जॾहिं मेराज ते वियो हो अर्श ते पहुतो त अर्श ते चढ़ण जे वास्ते अल्लाह ताला हिकिड़ी नूर जी ॾाकण रखी सीढ़ी रखी नूर जी त जे मुंहिंजो महबूब सीढ़ीअ ते कदम ॾेई अर्श ते अचे हदीसनि में आहे किताबनि में आहे मां बि पढ़ियो आहे तो बि पढ़ियो आहे ओ प्यारा क़ाज़ी अहमद साहब पंहिंजे पीर खां पुछी अचिजांइ वापसि अची मूंखे जवाब ॾिजांइ त उहा ॾाकण महबूब जे मेराज खां पोइ खणी छॾी अथनि या अञा पई आहे ॾिंगे जो सुवाल हो सही उन वक़्त में अञा हुन जे दिमाग़ में उहा ॻाल्हि न आई आहे ख़ाली मौलवी आहे ख़ाली मौलवी जे पीर खां पुछजांइ उहा ॾाकण पई आहे या खणी छॾी अथनि छा ठीकु आहे मां पुछंदुसि हज़रत क़ाज़ी साहब रहमतुल्लाह अलैह उते जो पहुतो त अबा जमल सचे मुरीद खे दीदार थींदो आहे त सभई ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि बिटाई साहब चवंदो आहे त चेतारे चवंदासीं सभई सजणे ॻाल्हिड़ियूं इरादो कयो अथमि त पंहिंजे सजण खे सभु कुझु हवाल ॿुधाईंदुसि ही तकलीफ़ आहे ही तकलीफ़ आहे ही मसइलो आहे ही मसइलो आहे चेतारे चवंदासीं सभई सजणे ॻाल्हिड़ियूं पर जॾहिं मुंहुं मुक़ाबिल थियासीं त वयुमि सभई विसरी वाह गिरो भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह चए थो त इरादो त हो त दिलबर खे रूबरू हवाला ॿुधायां पर जंहिंमहिल साम्हूं वयुसि त हर शइ विसरी वई क़ाज़ी साहब 3 ॾिहाड़ा गुज़ारे मुर्शिद खां मोकल वठी कि भला हाणे हलूं था मोकल ॾियो जंहिंमहिल क़ाज़ी साहब मोकलाए हलियो आहे तंहिंमहिल सुल्तान औलिया रहमतुल्लाह अलैह पाण फरमाइनि था ॾे ख़बर हुन मौलवीअ जो मसइलो त कोन पुछी अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह छा फरमायोसे कोन थी सम्झ पएव सभई ॻाल्हायो ख़बर पवे मौलवीअ कहिड़ो मसइलो पुछो हो हा ईअं कुझु सिखो कुझु यादगिरो कयो उहो मौलवी कहिड़ो हो हे अब्दुर्रहीम न गिरोड़ी साहब हाय हाय क़ाज़ी साहब खे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया चई कि भला हिकु त अदब जे करे कोन पुछुमि ॿियो विसरी बि वियो पाण फरमायो हाणे वञ वञी गिरोड़ी खे चइजांइ त हारून रशीद दजले दरियाह ते पुल ठाराई हिन पासे बगदाद हिन पासे करख जीअं तव्हां ॾिठो हूंदो हेॾां सखर हेॾां रोहड़ी विचां दरियाह त बगदाद बि ईअं आहे हिन पासे बगदाद आहे विचां दरियाह थो वहे हिन पासे करख जो शहर आहे ॿई शहर गॾु आहिनि पोइ हारून रशीद बादशाह चयो त मां बादशाह आहियां ईंदे वेंदे ॿेड़ीअ ते तकलीफ़ थी थिए तंहिंजे करे ॾाकण ठारायो उहा ॾाकण ठाराई हई पंहिंजे लाइ कंहिंजे लाइ गिरोड़ी खे चइजांइ उहा ॾाकण ठहराई हारून पंहिंजे लाइ हारून हलियो वियो साल गुज़री विया पर उन ॾाकण तो राज अचनि वञनि पिया उहा ॾाकण अञा आहे उहा पुल अञा आहे उन तो राज अञा अचनि वञनि पिया तंहिंजे करे तो अब्दुर्रहीम खे वञी चइजांइ त अर्श ते अल्लाह पाक जेका ॾाकण नूर जी पंहिंजे हबीब जे लाइ रखाई हुई उहो हबीब त आयो बि वियो बि पर हबीब जे सदके हबीब जा ग़ुलाम उन तो अचनि बि था वञनि बि था अल्लाह तबे अगलक चूं बतमामी रसीद तगे अबलक चूं बतमामी रसीद गाशियह दारी बनजामी रसीद
अल्लामा निज़ामी गंजवी वॾो हिकिड़ो आलम थी गुज़रियो आहे, उहो थो चवे त तबे तगे अबलक चूब तमामी रसीद, महबूब जो घोड़ो यानी बुराक, अबलक बुराक नबी करीम जो जॾहिं इंतिहा ते पहुतो, मंज़र ते पियो त मां निज़ामीअ जे कुल्हे ते रसूलुल्लाह जे सुवारीअ जो गाशो रखियो पियो हो। सलात सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। ख़ैर ॻाल्हि त घणी आहे। हज़रत काज़ी साहब आयो गिरोड़, वरी राति रहियो, कचहरी थी, अब्दुल रहीम साहब तो चए साईं अबा पीर खां पुछी? चए हा पीर साहब खां पुछियुमि। छा चयो पीर? चए पीर साहब मूंखे हीअं चयो आहे। चई ॿुधाईंसि। दजले दरिया वारे पुल जो मिसाल ॾेई हारून रशीद वारो, चई उहा पुल अञा पई आहे। जंहिं महिल न काज़ी साहब इहा ॻाल्हि कई त सुल्तानुल औलिया चवे थो पुल अञा पई आहे, सैर इलल्लाह वलियन जो जारी आहे। छा जारी आहे? सैर। चओ छा जारी आहे? सैर इलल्लाह, अल्लाह ॾे वलियन जो अचण वञण जारी आहे। उन पुल जे सदके जंहिं महिल अब्दुल रहीम इहा ॻाल्हि ॿुधी त धक लॻुसि। चई यार मां ग़लति सम्झो हो, जहिड़ो तहिड़ो पीर न आहे, कामिल वलीउल्लाह आहे। काज़ी खे चई हाणे काॾे थो वञे? चई वञा थो ॻोठ। चई न न ॻोठ न, मूंखे वठी हल साईं ॾे। हल अबा, कल्ह त ठठोलूं पे कई, अॼु हल। हलिया साईं। टे पहरीअ जे टाइम ते पहुता। मखदूम साहब हज़रत सुल्तान औलिया रहमतुल्लाह अलैह मंजी रखी वुज़ू वेठा कनि, मुंहुं काबे ॾे आ, वुज़ू कयो अथनि, हथ धोता अथनि, वरी मुंहुं धोतो अथनि, उन खां पोइ मुंहिंजा बाहूं धोतियूं अथनि। बाहूं धोई जंहिं महिल दस्तार मथे तां लाथऊं, दस्तार मथे तां लाहे गोॾे में विझी हीअं पाणी जा हथ छंडा खणे हीअं जंहिं महिल मख जो मथे कयूं त साम्हूं गिरोड़ी बीठो। सुल्तान औलिया रहमतुल्लाह अलैह जी नजर पवंदी वई, निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। अल्लाह जे वली सुल्तान औलिया जी नजर पवंदी वई, गिरोड़ी साहब जा पेर निकिरी आ, वञी ज़मीन ते फहको कयईं। गश थियो, छड़ी पई लॻे, गिफ पई वहे। मुंहिंजा दोस्त जीअं न को मस्तु थी वञे, मस्तु थी वियो। ख़लीफ़नि चयो क़िबला उथारियोसि, पाण फरमा छॾे ॾियोसि। पाण टे परी नमाज़ पढ़ी आया, गिरोड़ी साहब बेहोश पियो आहे। वरी सांझीअ जी नमाज़ पढ़ियऊं, गिरोड़ी साहब बेहोश पियो आहे। वरी इशा जी नमाज़ पढ़ियऊं, गिरोड़ी साहब बेहोश पियो आहे। फजर जी नमाज़ जो टाइम थियो, गिरोड़ी साहब बेहोश पियो आहे। अॻी नमाज़ ॿे पहरी वारी पढ़ियऊं, गिरोड़ी साहब बेहोश पियो आहे। मथां टे पहरी पढ़ी पंजी नमाज़ ते हज़रत सुल्तान औलिया मोटी आया त गिरोड़ी साहब अञा बेहोश पियो आहे। हज़रत सुल्तान औलिया रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पाणी खणी ॾियो। पाणी खणी ॾिनऊं, अल्लाह जे वली हुन ते दम कयो आहे। पाण फरमाइनि था पाणीअ जा छंडा बि हणोसि, उथारियोसि बि। जंहिं महिल गिरोड़ी साहब खे पाणी लॻो आहे, उथियो आहे, सुल्तान औलिया खे थो चवे क़िबला मुरीद कयो। सुल्तान औलिया फरमाइनि था पहिरियों त मसइलो ॿुधाए, देर या सवेर असां पढ़ंदा त आहियूं, तो पंज छो कज़ा करे छॾियूं? जागो था ला निंड अथव? छा फरमायूं त देर सवेर असां भला पढ़ंदा त आहियूं, तूं घर वेठे चवंदो आहे त तो वारो पीर निमाज़ में देर कंदो आहे। देर सेर भला पढ़ंदो त आहियां, ऐं हे जो तो पंज ई निमाज़ूं चट करे छॾियूं। टे पहरी बि वेई, सिज बि लथो वारी वई, सोमाणी फजर ॿे पहरी पंज निमाज़ूं, छहीं टे पहरी ते उथारियो थो मां। हाणे मां पढ़ां थो, तूं हे पंज कज़ा कयूं, तुंहिंजो हाल छा थींदो? अर्ज़ थो करे क़िबला साईं मूंखे माफ़ी मिले, मां सम्झो कोन हो। हक़ीक़त में गशीअ जे हालत में मां बि महबूब जे दीदार में हुयुसि। सलात सलात मुझे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। ॻाल्हि करण जो मतिलबु छा आहे त अल्लाह वारा दिल जो इरादो सम्झंदा आहिनि। चओ अल्लाह जा बाना दिल जो इरादो ज़बान न हलाए, ॻाल्हाए न, चुप करे वेहो। तॾहिं त अल्लाह जे बाननि चयो आहे, दिल बदस्ता वुर के हजे
अकबर अज हजारां काबा यक दिल बेहतर। दिल पंहिंजे खे कंट्रोल में रखजा, पंहिंजे दिल खे संभाले रखजा। कंहिं अल्लाह जे बाने जे कचहरीअ में वञे त हेॾे होॾे ख़्याल न डोड़ाइजा। छाजे करे जो अल्लाह जे वलीअ जी तुंहिंजे दिल जे मथां बि नज़र हूंदी आहे। अदा वलीअ खे दिल जे इरादे जी ख़बर पवे थी न, पत्थर खे बि पवे थी त इब्राहिम छा थो चवे। अलाह चयोसि हाणे ॻाल्हाए जान न, इब्राहिम रुगो इरादो कजां त पत्थर हेॾे वञ, तुंहिंजो इरादो सम्झी पाण ई हलंदो। चइजांसि मथे हल, इरादो कजां, दिलि सां चइजां, ज़ुबान में बि न चइजां। तूं थकिजी पियो आहे चई चई, हाणे मां इहो पत्थर तुंहिंजो ग़ुलाम थो बनायां। ख़ुदा जो कसम आहे, अलाह तव्हां असांखे मके जो दीदार कराए। अॼु बि हलो, उहो पत्थर पियो आहे, उन पत्थर में पेर इब्राहिम जा ईअं ठहिया पिया आहिनि जीअं हारीअ जा पेर गप में ठहंदा आहिनि। कच्ची ज़मीन में खॾो थी पवंदो आहे न पेर जो, त उन पत्थर में इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेरनि जो खॾो ठहियो पियो आहे। काबे खे तयारु करे छतियूं बतियूं विझी उन पत्थर खे उछले छॾी। कमु लथो रखणु विसरियो, जाइ ठही ॾाकण वई, जाइ ठही रसा ॿाहिरि, जाइ ठही वई कवाज़ा ॿाहिरि, कम जा न आहिनि। पत्थर रोई ॾिनो, या अल्लाह तुंहिंजे काबे जे तामीर में मुंहिंजो बि हिसो आहे। तुंहिंजे बैतुल्लाह खे माण्हू तवाफ़ कंदा, तुंहिंजे काबे जो माण्हू दीदार कंदा, तुंहिंजे बैतुल्लाह वटि अची नफ़िल पढ़ंदा। मां बि हिसो ॻंढियो आहे, पर मौला मूंखे त इब्राहिम उछले छॾियो आहे, मुंहिंजो बि बैतुल्लाह में हिसो हुजे। अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि ज़िक्र फरमायो आहे, फत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला। ओ हाजियो, हज ते वञण वारो, मां रब करीम तव्हांखे हुकुम थो कयां, अवां जो तवाफ़ ऐं हज तेसी ताईं पूरो न थींदो जेसी ताईं इब्राहिम जे पेरनि वारे पत्थर वटि निमाज़ न पढ़ंदो। हाजी थियणो थी, पको हाजी थियणो थी, तवाफ़ मुकम्मल कराइणो थी, इबादत कामिल कराइणी थी, त जंहिं पत्थर में इब्राहिम नबीअ जा पेर लॻा आहिनि इन खे काबे जे भर में रखी छॾियो। तवाफ़ कयो त इहो बि तवाफ़ में शामिल हुजे। तवाफ़ पूरो कयो त इन वटि बि ही नफ़िल पढ़ो। जेसी ताईं ते नफ़िल न पढ़ंदो तव्हांजी निमाज़ ई काबे वारी तवाफ़ वारी कान थींदी। अल्लाह जे क़ुरान जो हुकुम आहे, फत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम। मक़ाम चइबो आहे बीहण जी जाइ खे। अल्लाह ताला फरमाए थो, इब्राहिम जे बीहण जी जाइ वारो पत्थर जेको आहे उनखे मुसल्लो बनायो, ते सजदा कयो। मालूम थियो त जाते नबीअ जो कदम लॻंदो आहे, अल्लाह उते इंसान खां सजदा कराईंदो आहे। कंहिंजा कदम हा, चओ नबीअ जा। ॾाढो जो कंहिंजा कदम हा, नबीउल्लाह जा। कंहिंजा कदम हा, सफ़ा मरवे में हाजी डोड़ंदा हो, चओ छो डोड़ंदा हो? ते अलाह डोड़ियो हो या केरु डोड़ियो हो? हज़रत हाजरा। सोहणे मुंहिंजे प्यारे नबी करीम जी पढ़ ॾाढी। हज़रत हाजरा भला सवाब लाइ डोड़ी हुई, छाजे लाइ डोड़ी हुई? पाणीअ लाइ। पाणी नफ़सानी ख़्वाहिश आहे, पाणी पंहिंजो ज़ाती मसइलो आहे। अल्लाह जी बानड़ी पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशात लाइ, यानी पाणीअ जे तलाश लाइ डोड़ूं पई पाए। रब करीम खे बानीअ जो डोड़णु अहिड़ो पसंदि अची वियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में इरशाद फरमायो, इन्न सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह फमन हज्जल बैत अव तमर फला जुनाह अलैहि अन यतवफ बिहिमा। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ओ हाजियो, हज तव्हांजो तॾहिं पूरो कंदो सां जाते इस्माइल जी अम्मा डोड़ूं पातियूं आहिनि, तव्हां बि उन जाइ ते डोड़ूं पायो। मक़ाम इब्राहिम ते कदम कंहिंजा लॻा? चओ नबीउल्लाह जा। चओ चओ मक़ाम इब्राहिम ते कंहिंजा कदम आहिनि? नबीउल्लाह जा। ऐं सफ़ा ऐं मरवे ते कदम आहिनि वलीउल्लाह जा। छो त बीबी हाजरा नबी न हुई बल्कि वलिया औरत ही, वली औरत ही। हाणे ॾिसो, जंहिं जाइ ते नबीउल्लाह जो कदम लॻे उहा बि सजदे जी जाइ, ऐं जंहिं जाइ ते वलीउल्लाह डोड़ूं पाए उहा बि मुंहिंजा दोस्त ताज़ीम वारी जाइ आहे। मालूम थियो त ताज़ीम औलिया अल्लाह जी असांखे करणु फर्ज़ आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात ताबी काबो तयारु करे बसि कयो। अल्लाह से खे चई, मौला हाणे ॾिस भला, तूं ॾिसे थो हूअं ई तुंहिंजी निगाह सॼे जहान ते आहे, काबो वणाई थो।
अल्लाह ताला फरमाया बस क्लास भलो ठाहियो थी, सुहिणो ठाहियो थी। चई भला सुहिणो ठाहियो अथमि त हाणे मज़ूरी ॾे। जागो था ला निंड अथव? हर माण्हू दर्जी खमीस सिबंदो आहे, वणंदी आहे मज़ूरी ॾे, ईअं आहे न साईं? टैक्सी करे वेंदा हो घुमाए फिराए, अबा किरायो ॾे, ईअं न साईं? वाढे खां सोफ़ा कुर्सियूं ठाराईंदो आहे, पसंदीदा थी, अबा मज़दूरी ॾे, आहे न साईं? त इब्राहिम अलैहिस्सलाम बि अल्लाह साईं खे चए थो मौला क़बूल आहे? हा क़बूल आहे। साईं क़बूल आहे त पैसा ॾे, रोकड़ ॾे, यानी मज़दूरी ॾे। अल्लाह ताला आलिमुल ग़ैब व शहादत आहे, चओ सुभान अल्लाह। आहे न ख़ुदा आलिमुल ग़ैब? ख़ुदा खे ख़बर आहे त इब्राहिम दिलि में छा सिटियो आहे, खानेसि ख़बर? चओ अदा देर थी थिए, ख़बर अथसि न?